नाज़रीन अवां खे आगाह कयूं त पीपल्स पार्टी पारां सॼे मुल्क में महांगाई खिलाफ़ एहतजाजी धरना हया वेंदा। एहतजाज जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। अॼु जुमे जी नमाज़ खां पोइ क़ौमी शाहरान ऐं हाईवेज़ ते मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा। सिंध जी राजधानी में अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह, शेरी रहमान सईद गनी ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद, सखर, शहीद नसीराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काने समेत सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। ख़बर अवां शेयर कई पिया पीपल्स पार्टी पारां अॼु सॼे मुल्क में महांगाई खिलाफ़ एहतजाजी धरना हया वेंदा। एहतजाज जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। अॼु जुमे जी नमाज़ खां पोइ क़ौमी शाहरान ऐं हाईवेज़ ते मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा। सिंध जी राजधानी में अॻूणे वॾे वज़ीर सईद काइम अली शाह, शेरी रहमान सईद गनी ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद, सखर, शहीद नसीराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काने समेत सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। ख़बर अवां शेयर कई पिया पीपल्स पार्टी पारां अॼु सॼे मुल्क में महांगाई खिलाफ़ एहतजाजी धरना हया वेंदा। एहतजाज जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। अॼु जुमे जी नमाज़ खां पोइ क़ौमी शाहरान ऐं हाईवेज़ ते मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा। सिंध जी राजधानी में अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह, शेरी रहमान सईद गनी ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद, सखर, शहीद नसीराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काने समेत सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो।